नाज़रीन में न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ईंदान सिंध समेत समूरे मुल्क के 42 माइकेताली कैंटोनमेंट बोर्ड्स के इलेक्शन लाए पोलिंग जारी। 206 वार्ड्स में 1560 उम्मीदवार मैदान ते लथस। सुबह 8 वगे शुरू थियल पोलिंग बिना के वक्फे जे शाम 5 वगे ताईं जारी रहंदी। 7 उम्मीदवार बिना मुकाबले कामयाब थी चुका। अटक जे कामरा जे चइन वार्ड्स रावलपिंडी पन्नो अकिल जे हिक वार्ड्स में पोलिंग मुलतवी। लाहौर में कंहिं बि औरत उम्मीदवार इलेक्शन में हिस्सो न वरितो, जॾहिं त कैंटोनमेंट बोर्ड्स इलेक्शन में 684 उम्मीदवार आज़ाद हैसियत से मैदान ते लथल आहिनि। सियासी पार्टीज़ जे 876 उम्मीदवारनि में सख्त मुकाबले जो इम्कान है। सब खां वधीक तहरीक इंसाफ जा 183 उम्मीदवार आहिनि। नून लीग जा 144, पीपल्स पार्टी जा 113 ऐं जमायत इस्लामी जा 104, कालदम तहरीक लबैक पाकिस्तान जा 83, मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जा 42, पाक सरजमीन पार्टी जा 50, मुस्लिम लीग काफ जा 34 ऐं JUI जा 25 उम्मीदवार किस्मत आज़माए रहा आहिनि। 21,97,741 वोटर वोट जो हक इस्तेमाल करे रहा आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।